अस्सलाम वालेकुम, वेलकम साला पर इंसाइक्लोपीडिया। चाला खुश आयो तो भैया सही आहे। हाणे पाण प्रॉब्लम कंदासीं 26। ठीक है, 26 क्वेश्चन कंदासीं। ही जेको टेस्ट थियो हुयो ही 25 नवंबर ते थियो, थर्ड फेज़ वारो। 25 नवंबर ते थर्ड फेज़ आहे। ठीक आहे, हिन जो प्रॉब्लम आहे 26। हुन में छा थो चए त हिकु पाण खे फिगर मिलियल आहे जंहिं जूं 4 कुंडूं आहिनि। फिगर छा आहे, ईअं करे पाण वटि ही फिगर आहे। हिन में पाण खे 3 एंगल मिलियल आहिनि, 3 कुंडूं जेकियूं आहिनि हू मिलियल आहिनि। ही जेकी कुंड आहे ही 67 आहे, ऐं ही जेकी कुंड आहे 82 आहे, ऐं ही जेकी आहे 109। ऐं पाण खे ही जेकी कुंड आहे हिन जी एंगल मालूम करनी, मतलब टी पाण खे मालूम करिणो आहे त हिन जी कुंड केतिरी आहे, एंगल घणी आहे। सफ़ा 16 आहे। पाण खे सिर्फ़ु यादि छा रखिणो आहे त जंहिंजूं 4 कुंडूं हुजनि, 1 2 3 4, हुन में टोटल एंगल जो टोटल जेका बि एंगल हूंदा आहिनि कुंडूं, उन्हनि जी सम केतिरी हूंदी आहे, उन जी सम हूंदी आहे 360। ठीकु आहे, सम हूंदी आहे 360। हाणे ही पाण ॾिसंदासीं त ही जेका मिलियल आहिनि हू घणा था थियनि। हुन खां पोइ 360 मां हू कट करे वठंदासीं। 109 प्लस 82 प्लस 67, ही टोटल घणा था थियनि, ही थियनि था 258। जेकियूं पाण खे मिलियल आहिनि हू 258 आहे। हाणे ही घणी आहे त ही 360 मां, छो जो टोटल जेकी आहे सम एंगलनि जी सम हू घणी थींदी, सम घणो थींदो, हू थींदो 360। त 258 हुन मां माइनस कंदासीं त पाण वटि बचंदो 102। 102 जेको आहे हू एंगल आहे कहिड़ो, ही जेकी टी एंगल आहे ही 102 आहे। इहो ई पंहिंजो जवाबु आहे। सफ़ा 16 आहे। ईअं को बि अची वञे तव्हां हू करे सघो था। ऐं जेकॾहिं ट्राइंगल हुजे जंहिंमें 3 कुंडूं हुजनि, हीअं 3 कुंडूं हुजनि, त हू पाण कीअं कंदासीं। हिन जूं 3 कुंडूं जेकॾहिं बराबरि हुजनि, बराबरि आहिनि, छो जो हिकु जेतिरो हर साइड खां हिकु जेतिरो आहे, त हीअ बि 60 ऐं हीअ बि 60। ठीकु आहे, ऐं हीअ पाण एक्स जेकी आहे हीअ पाण खे मालूम करणी आहे। त कीअं थींदो, जेको 3 कुंडो हुजे त हुन जो एंगलनि जो सम, जेकी बि कुंडूं आहिनि उन्हनि जो सम घणो थींदो। 3 कुंडे जी कंडीशन में सम थींदो 180। ठीकु आहे, हाणे हिते पाण वटि पाण खे 2 कुंडूं मिलियल आहिनि जंहिंजो सम हू घणो थियो, 60 प्लस 60 घणा थिया 120। ऐं एक्स घणी थींदी, जॾहिं 180 मां जेको टोटल सम आहे हुन मां ई कट कंदासीं, एक्स बराबरि थींदी 60। ठीकु आहे, ईअं मतिलबु हाणे तव्हां जेकॾहिं ट्राइंगल बि मिलियल हुजे 3 कुंडनि वारो, हुन जो बि हिकु एंगल जेकॾहिं मिस हुजे त हू बि मालूम करे सघो था। ऐं जेकॾहिं 4 कुंडनि वारो मिलियल हुजे हुन जो बि तव्हां मालूम करे सघो था। उम्मीद आहे सम्झायो हूंदो। को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल खे सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे वठो जीअं हर ईंदड़ नई वीडियो तव्हांखे मिली सघे।